सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगीया रबन मां तोसां वाइदो तो कयां त तूं पंहिंजो पाण खे मुंहिंजे हवाले कर। सिर्फ़ हिकिड़ो ॾींहुं सुभाणे रेस गफ़ार ख़ान सां फ़ैसिलो आहे। रुगो फ़ैसिलो थी वञे, जीअं ई उतां वापसि ईंदासीं त तोखे हितां आज़ादु कंदासीं। ख़बर आहे त तूं पंहिंजो फ़ाइदो कोन निभाईंदे, पर पोइ बि मां तुंहिंजे मथां एतबार करे हथियार तो हवाले कयां थो, सिर्फ़ इन उम्मीद ते त तूं पंहिंजी ज़ुबान खे पाणी ॾींदे। रबन, मां तोसां वाइदो थो कयां त सुभाणे रेस गफ़ार ख़ान यानी कि अधो वॾो ज़िंदा बची वियो त पोइ मां बि तोखे हितां ज़िंदा वञणु ॾींदुसि, ऐं जेकॾहिं पूरे ॻोठ जे साम्हूं मारियो वियो पोइ तोखे बि हुन ॻोठां जे साम्हूं वठी हली सरेआम मारींदुसि। जन तुंहिंजे चवण ते मूंखे हिन ॻोठ मां तड़े कढियो हुयो, पोइ उन्हनि सभिनी खे ॿुधाईंदुसि त कमाल ख़ान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वैर कॾहिं बि न आहे छॾींदो, कॾहिं बि न। अदा ही जगह तो वारिस ही है न? हा, वारिस जॾहिं उतां ॻोठ मां आयो त जेके पैसा हुयसि अची इन जॻह ते ख़र्च कयई ऐं हिते अची जॻह ठाराए। वारिस हिते ईंदो न आहे? वारिस उते दुश्मनी में पूरो आहे, मां अलाए केतिरा भेरा हिते रही वियो आहे। हाणे मूं वटि हली रहंदो या कुझु ॿियो सोचियो अथव? ॿ टे ॾींहं हिते रहंदासीं। सुभाणे फ़ैसिलो आहे, जेकॾहिं कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान वारा गफ़ार ख़ान खे मारण में कामयाबु थी वञनि था त पोइ हू मुंहिंजो ई रुख़ कंदा, छो त रेस गफ़ार ख़ान खां पोइ उन्हनि जो वॾे में वॾो दुश्मन मां आहियां ऐं हू इहो न चाहींदा त मां ज़िंदा रहां। आख़िर कमाल ख़ान ईअं करणु छो थो चाहे? बिलाल, हिकु ॾींहुं कमाल ख़ान ऐं मां बीठा हुयासीं त कमाल ख़ान चयो, उठा मां चाहियां थो त कहिड़े बि तरीक़े सां मादा खे मारे विझां, उन खां पोइ मां सियासत में अचां। सियासत में? छो कमाल ख़ान? उठा जेको असांजी सियासत में पैसो आहे न, उहो कंहिं बि कारोबार में न आहे, सिर्फ़ु ताक़त में, पर पैसो बि आहे। जेकॾहिं मां पंहिंजे तक तां इलेक्शन में बीहां, MNA या MP जी सीट खणां, पोइ मूंखे ॿुधाए त केरु मूंखे शिकस्त ॾींदो? हाकिम ख़ान बि मूंखे फुल सपोर्ट ॾियण जो वाइदो कयो आहे, ऐं अहिड़ा उस पासे वारा बि नंढा वॾा वॾेरा बि मूंखे सपोर्ट कंदा। खटण खां पोइ सोच त मां किथां खां वञी किथे पहुचंदुसि। हिकु टिकेट ब्लैकमेलर MNA खां मुल्क जो सदर थी सघे थो त पोइ छा मां हिन क़ौम जो MNA MP नथो थी सघां? इहो ई मुंहिंजो ख़्वाबु आहे। उठा हिकु चकर मां ताक़त में अची पंहिंजी क़ौम मथां हुकूमत कयां। किरोड़नि मां $अरबें ठाहिणु तमामु आसान आहे। उठा सिर्फ़ु हिकु चकर, रुगो मां पावर में अची वञा। सोच बिलाल, जेकॾहिं हिन मुल्क जा हुकुमरान अहिड़ा हूंदा त पोइ हिन क़ौम जो छा थींदो? उन लाइ तूं छो थो परेशान थी अदा? उठा कमाल ख़ान जहिड़ा कमीना उते अॻु में ई मौजूदु हूंदा, जेकॾहिं हिकु ॿियो कमीनो उते शामिल थी वेंदो त पोइ छा थी पियो? बाबा रबन खे ज़ंजीरनि में जकड़े छॾ, ज़ंजीरनि खे विछड़। जेका हिन खे थोरी घणी आज़ादी ॾिनी थी, उहा आज़ादी हिन खे हाकिम ख़ान, ख़बर आहे मूंखे त तूं हिन कमाल ख़ान सां गॾिजी रेस गफ़ार ख़ान खे मारणु चाहीं, पर यादि रखी छॾ हाकिम ख़ान, इहो यादि रखी छॾ, इहो क़तल हिकु फर्द गफ़ार ख़ान जो न, पर पूरी क़ौम जो क़तल हूंदो। गफ़ार ख़ान जे मोह वतन माण्हू सदियुनि में के पैदा थींदा आहिनि, ऐं तव्हां सभु गॾिजी उनखे मारण था चाहियो। गफ़ार ख़ान सॼी ज़िंदगी
पंहिंजी ज़िंदगी ॻोठ वारनि जी ख़ुशी लाइ गुज़ारी आहे ऐं उन्हनि जी भलाई लाइ गुज़ारी आहे। जेकॾहिं तव्हां सभु कुता कंदी गफ़ार ख़ान खे मारे बि छॾींदो न, गफ़ार ख़ान मरण वारो न आहे। उनजो नालो तव्हां कंहिंजी दिलि मां मिटाए सघंदो, कंहिंजे ज़हन में मिटाए सघंदो न, कॾहिं बि न, कॾहिं बि न। रबन तूं यकीन कर त मां अदा खे मार नथो चाहियां, पर ही ॻोठ वारा अदा साईं खे मारणु चाहिनि, जंहिंजे करे अदा साईं ॾींहं राति तापंदो तिन्हनि जी भलाई थिए। जाहिल अदा साईं खे मारणु चाहिनि था, उन्हनि जाहिलनि जे करे अदा साईं मुंहिंजे मुंहं जे मथां कराण मली, उन्हनि जाहिलनि जे करे अदा साईं मूंखे मां लाइ तयारु लॻो थो वते, उन्हनि जाहिलनि जे करे अदा साईं मूंखे हिन ॻोठ मां तड़े कढियो, ऐं उन्हनि जाहिलनि जे करे अदा साईं मरण लाइ तयारु आहे। सुभाणे मां हुन ॻोठ वारनि जे साम्हूं सीने में सिद्धियूं गोलियूं हणंदुसि, सिद्धियूं गोलियूं। मां बि ॾिसां केरु बिड़क ॿाहिरि थो कढे, तॾहिं चऊं थो अदा साईं खे जाहिलनि जो पासो न झल पासो, पर अदा साईं खे हिननि जो मस्या थियण जो शौक़ु हुयो। भाणे जे मस्या खे हिननि जे साम्हूं पहुतुसि, पोइ ॾिसंदुसि मां हिन जाहिलनि में केतिरो शऊर आहे ऐं केरु थो अदा साईं जो पासो झलण लाइ। मूंखे हिते पैदा थियणु न खपे, अलाए छो मालिक साईं मूंखे हिन मुर्दा माण्हुनि जे ॻोठ में ज़िंदा करे मोकिलियो आहे। सॼी उमिरि मूं हिननि जे शऊर खे जाॻाइण जी कोशिश कई, पर हिननि मुंहिंजी का बि ॻाल्हि न ॿुधी। जेकॾहिं सम्झी वञनि हा न त मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते हुई। काश मां कंहिं गैरतमंद क़ौम में पैदा थिया हा त हिन वक़्तु मुंहिंजे पोयां पूरो लश्कर हुजे ऐं पंहिंजी क़ौम जे हक़नि ख़ातिर विढ़ंदे विढ़ंदे मरी वञा हा त मूंखे पाण ते फ़ख़ुरु थिए। पर मूंखे ॾुख थो थिए त मां पंहिंजी पूरी ज़िंदगी इन्हनि जाहिलनि जे विच में गुज़ारी। अहिड़ी बेज़मीर क़ौम जे पैदा थियण खां बहितर हो त मालिक साईं मुंहिंजे जिस्म में रोह ई न विझे। बता यकीन करे न, अरे इस जूं ॻाल्हियूं ॿुधी दिल चयो त हथियार खणी क़ौम जे हक़नि ले वञी मैदान ते बीहां। होश कर इकबाल, होश कर। इन रह जे मिठियूं ॻाल्हियूं ॿुधी पाण खे विझी न मौत जे मुंहं में। जेको चयो आहे उन ते सोच, सुभाणे फ़ैसिलो आहे। उन खां पोइ तूं पूरे 1 करोड़ जो मालिक बणिजी वेंदे ऐं 1 करोड़ जो मालिक सोढल। है बता यार, मां त रेस जूं ॻाल्हियूं हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां कढींदो हुयुसि। मूं बि इहो ई सोचो, बाक़ी रह जे बकवास से वेही करे केरु कन ॾे हा। रईस जे चवण ते अची बंदूक खणी मां बि मैदान में कोन थो वञां, पर जेको मुंहिंजो ज़मीर चयो न उहो ई ॻाल्हि कयां पियो। पहिरियां तूं पंहिंजी ज़मीर ऐं गैरत खे पासे ते रख, कन खोले ॿुधी छॾ। सुभाणे कमाल खान फ़ैसिले में ईंदो, असांखे कमाल खान जो ई साथ ॾियणो आहे। मां तोसां गॾु आहियां। आहे बता मां हिन जी ॻाल्हि कयां पियो, पाण संभालींदासीं, पर हे मारियो वेंदो। मां बि गॾु आहियां तोसां आहे बता, पर इहो यादि रखी छॾ त फ़ैसिले थियण खां पोइ इहो कमाल खान फिरी त कोन वेंदो। इहो ज़िम्मो मुंहिंजो आहे। जेको कमाल खान तव्हां सां वाइदो कयो आहे उहो ज़रूरु निभाईंदो। इहो 88 ज़मीन जो ज़रूरु मिलंदो।
साईं, मां ॾिसां थी त तव्हां हार मञी वेठा आहियो। हा रुखसार बेगम, मां हाराए वेठो आहियां। जिन जे हक़नि लाइ मूं जंग जोटी न, उहे ई पोइ ते हटी विया। जिन जे सहारे मां विढ़ण पे चाहियो, उहे ई साथ छॾे विया। हाणे तूं ई ॿुधा त इन जंग जोड़ण मां कहिड़ो फ़ाइदो? अॻिते जे लाइ छा सोचियो अथव साईं? सोचां थो त जीअं फ़ैसिले ते सभ जो सभु गॾु थियनि, हथियार खणी उन्हनि सभिनी खे उते जो उते ख़तमु करे छॾियां। पर पोइ बि मूं ते इहो इल्ज़ाम लॻंदो त गफ़ार ख़ान पंहिंजे नंढे भाउ जी मिल्कियत फॿाइण लाइ पंहिंजे भाउ खे पंहिंजे हथनि सां ई ख़तमु करे छॾियो। जॾहिं त जिन माण्हुनि जो ॾोह थियल हो, उहे माण्हू त उनखे माफ़ करण पिया चाहे। छा तव्हां हुन ज़ालिम खे ज़िंदा छॾे ॾींदव? हा रुखसार बेगम, जॾहिं माण्हू पंहिंजे लाइ पाण हिकु ज़ालिम ई जाबिर खे पंहिंजे मथां मुसलित करण था चाहिनि, उन्हनि माण्हुनि लाइ मां छा थो करे सघां? जेसि ताईं ही पंहिंजी क़िस्मत पाण नथा बदिलाए सघनि, तेसि ताईं भली आसमान मां फ़रिश्तो छो न लही अचे, उहो बि हिननि जी क़िस्मत बदिलाए नथो सघे। माण्हू जेको पाण लाइ पाण मुंतख़िब कंदो आहे, उन माण्हू खे उहो ई भोगणो पवंदो आहे। हिन क़ौम पंहिंजे लाइ ज़ालिम अॻुवाण चूंडिया आहे, हिन क़ौम खे त इन अज़ाब मां गुज़रणो पवंदो न। तव्हांखे चवण जो उहो बि न पूरे भई हथ वधी अर्ज़ु कंदुसि त तव्हां कमाल ख़ान जे चवण ते वॾो ज़ुल्म पिया कयो। तूं कहिड़े ज़ुल्म जी ॻाल्हि पियो करे? इहो ई बाबा साईं, इहो ई त तव्हां हलंदड़ ॻाल्हि गफ़ार ख़ान खे मारणु था चाहियो। कमाल ख़ान रबन खे ख़ौफ़ज़ादा पियो करे। तूं मूंखे इहो ॿुधाए त छा रेस गफ़ार ख़ान जी औताक़ ते वञी गफ़ार ख़ान खे मारणु सुथरो आहे? मोब जेकॾहिं इहा असां ग़लती कंदासीं त असां सभिनी जा लाश उतां वापसि ईंदा। ओ बाबा साईं, तव्हां अञा कमाल ख़ान जी शैतानगिरियुनि मां सही वाक़िफ़ न आहियो। हू तव्हांखे कंहिं बि वक़्तु नुक़सानु रसाईंदो। मोब हू कुझु बि करे सघे थो। रेस गफ़ार ख़ान जी औताक़ ते गफ़ार ख़ान खे मारणु पंहिंजे मौत खे दावत ॾियणु बराबरि आहे। हा बाबा साईं, कमाल ख़ान एॾो बि दिलेर न आहे जो पंहिंजी मौत खे साम्हूं ॾिसी ॿिए खे मारण जी कोशिशि करे। बसि बाबा साईं, मूंखे शक हुयो, इन करे मूं ॻाल्हि कई। बाक़ी तव्हां वॾा आहियो, बहितर फ़ैसिलो करे सघो। मोब जेकॾहिं मूंखे वॾो सम्झी थो त पोइ मां जेको बि कुझु चवां तूं कंदो रह। जेको कुझु असां कयूं था ऐं कंदा रहूं था, इहो तूं न सोचींदो कर। अजायो पंहिंजो पाण खे मथे में सूर न विझ। ठीकु आहे बाबा साईं, अॻिते कोन सोचींदासीं, जेको तव्हांजो हुकुम। ठीकु आहे मोब, तूं हली आराम कर, सुभाणे फ़ैसिलो आहे। एतिरे ते पूरी तयारीअ सां हलणो आहे मोब, उते कुझु बि थी सघे थो। गौर, सुभाणे असांखे फ़ैसिले ते हलणो आहे ऐं मूंखे हाकिम ख़ान जे कंहिं बि माण्हू ते एतबार न आहे। इन करे तोखे पूरो ख़्यालु रखिणो पवंदो। कमाल ख़ान, तव्हां बेफ़िक्र थी रहो। उते मुंहिंजी हर माण्हू ते नज़र हूंदी।
ऐं जेको बि तव्हांखे शक जे नज़र सां ॾिसंदो न उहो उते जो उते पूरो थी वेंदो। हिकु चकर गौर मुंहिंजी विरके त मूं ॾे अची वञ ऐं मां ताक़त में अची वञा पोइ मूंसां गॾु तुंहिंजा बि थकल ईंदा। कमाल खान, तव्हांजे ॾुखे वक़्त में मां तव्हां सां केतिरो साथ निभायो ऐं तव्हां पंहिंजे सुखे वक़्त में मुंहिंजो केतिरो साथ ॾींदो इहो तव्हांजे मथां आहे। गौर मूं कॾहिं बि सभिनी दोस्तनि खे नज़रअंदाज़ नाहे कयो। कमाल खान, ॻाल्हियुनि जे लाइ तव्हां हितां सोचे हलो था, पर तव्हां छा था सम्झो? जे मक़सद जे लाइ तव्हां हलो था उन मक़सद में तव्हां कामयाबु थींदो या गफ़ार खान जे हथां शिकस्त खाई वापसि अचिणो पवंदो? गौर मुंहिंजे प्यारनि अदा खे भोर करे छॾियो आहे। थोरो सोच त जॾहिं मैदान ते मां लहंदुसि त पोइ हुनजी कहिड़ी हालत थींदी। कमाल खान, मां त तुंहिंजे कामयाबी जो दुआगो आहियां, पर अॻियां बि को मामूली माण्हू न आहे। हा गौर, हू मामूली माण्हू न आहे, हू ॾहे सर मुड़ुसु आहे। हुनजे अॻियां चङा भला वञण खां लाराईंदा आहिनि, पर मां वेंदुसि ऐं ज़रूरु वेंदुसि। त मां मात खाई ईंदुसि या त मात ॾेई ईंदुसि, मात करे न वेंदुसि। छो मां हाणे तरह तरह जा धिका खाई सम्झी वियो आहियां, बेज़ार थी पियो आहियां। मुंहिंजे नंढड़ी खे वठण वञा पर न वञी सघियुसि। सुभाणे फ़ैसिलो आहे, ॿिए ॾींहुं होॾे हलिया हलंदासीं। तोखे पक आहे त सुभाणे फ़ैसिलो थी वेंदो? हा कोंज, अॼु मूं वॾे रईस जे ॻाल्हियुनि मां इहो महसूसु कयो त हू हथियार फिटा करे चुको आहे। जन लाइ विढ़े पियो, जन खे बचाइणु चाहे पियो, उहे सभु रईस वॾे जा मुखालिफ़ थी विया आहिनि। पोइ तूं ई ॿुधाए उहो कंहिंजे लाइ हथियार खणंदो? वारिस, तूं छा थो चाहीं, ठाह थी वञे या न? मुंहिंजे हिन ठाह सां ज़ालिमनि खे हथी मिली वेंदी ऐं हू वरी ताक़त में अची वेंदा। जेका ॻाल्हि वॾो रईस नथो चाहे त इहे ज़ालिम ताक़त में अचनि। ज़ाहिर आहे जॾहिं ज़ालिम ताक़त में ईंदो पोइ हू ज़ुल्म ई कंदो। इहा ॻाल्हि ॻोठारनि खे सम्झ में नथी अचे। ही सभु जाहिल आहे, उन्हनि खे इहा सॼी ख़बर आहे त कमाल खान उन्हनि जी बर्बादी आहे। पोइ बि कमाल खान खे पंहिंजे सिर जो ताज बणाइण था चाहिनि। पोइ तूं ॿुधाए उन्हनि जे मथे जो सूर वधंदो या न? जेकॾहिं ही ठाह थी वियो न, पोइ सोट रोट अची तोखां पंहिंजा पलांत कंदो। कूंज सां ई ॻोठ छॾे हलिया हलंदासीं। जेकॾहिं सौट रोठो पलांद लाइ आयो त उनखे मुंहुं ॾियण जी सख रखां थो। तूं परेशान न थी, वारिस जो मौला वारिस आहे, जंहिंखे लहर न लोॾो। जन वारिस सां दुश्मनी कई उहे ऋणनि में रुली विया। मूं ॾाढी जे पैसनि जी वॾी कोशिशि कई आहे, पर किथां हिकु रुपयो बि नथो मिले। पोइ त तोखे मूंसां शादी नहीं करणी। शादी कंदासीं, ही घर खपाए बि शादी कंदासीं। पर अब्बास त चवे थो त ही घर मुंहिंजो आहे। हिन घर में मुंहिंजो बि हिसो आहे। जेकॾहिं वधीक न मिलिया पोइ बि 5 लख मिली पवंदा। 5 लख? छो तो मूंखे सफ़ा ठो सम्झो आहे छा? ईअं सम्झ त हिन जॻह खपाइण खां पोइ मां लखपति बणिजी वेंदुसि। पोइ देर न कर, मुंहिंजा घोट राजा अॼु जॻह जा गिराक ॻोल्ह। हाय हाय मां ठरा या बच्चा, जॾहिं न तूं मूंखे घोट राजा चवंदी आहे मुंहिंजी दिलि बाग बहार थी वेंदी आहे। अलाए छो मूंखे न त शुकुर बि थी आहे, पर तूं जेको आहे न मुंहिंजी नंढड़ी फरमाइश मुंहिंजी पूरी नथो करे। अहिड़ो न आहे सौट, जीअं हिनखे जॻह जा पैसा मिलंदा सभु अची तुंहिंजी तिरी ते रखंदो। हा हा ईअं ई कंदुसि। मूं में ऐं हिन में फ़र्क़ु थो रहे। मुंहिंजा पैसा माना हिन जा पैसा, हिन जा पैसा माना मुंहिंजा पैसा। असां ग़ैर थो रहियूं। हाणे त जल्दी गॾिजण वारा आहियूं न। पोइ वञी जॻह जो सौदो कर, 2-3 लख हेठि मथे करे जॻह खपाए छॾ। सम्झ तूं जॻह गुरली थी वई, 2 ॾींहंनि में खपाए थो वठां। पीरू आहे प्यार जो प्यासी, पर हिंद में ॿार कोन मिलंदी पक्का। यार रमू, रैस वारे फ़ैसिले तूं मुझाए वेंदो आहे। इहो फ़ैसिलो थिए, इन मां जान छुटे त मां शादी कयां। शादी? पर कैसा रे तू? सुलचणी? ना 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 सुलचणी ना। इहो सोचां थो त किथां रिश्तो हथ कयां। कूड़ ना आण, मूंखे ख़बर पइजी वई आहे तो तूं सुलचणी जा चक्कर पियो हलाई। ना ना, उन सां मुंहिंजो को बि चक्कर न आहे। पोइ काड़ कसम, उन सां तुंहिंजो को बि चक्कर न आहे? नूर भटारे सां उन सां मुंहिंजो को बि चक्कर न आहे। मूं लाइ वाट साफ़ आहे, उन सां मां तो चक्कर हलायां। सम्झी वई न? ॿुध 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 त सही।
वॾो कुलूंदो आहे इहो मुंहिंजी कुंवार खे तंग कंदो। बसि हाणे मूंखे जल्दी शादी करणी पवंदी। मामा इन जगह जो को गिराक ॻोल्ह, इहा जगह खपायां। मनू जगह आहे, जेकॾहिं इन जगह में मां रहंदुसि त मुंहिंजी शादी कॾहिं कोन थींदी। छोरा छोरा इन जगह में बि असांजो हिसो थी। मामा अजया कूनाड़ मरूं भेण जी क़बर ॾे ॾिस, उहा तोखे उते पिटींदी हूंदी। अधी पिटे या कंहिं जॾहिं हाणे हिसाब वठे, पर मां तोखां हिते हिसाब वठंदुसि हिते। जेकर न ॾींदे न तिन जगह जो सौदो कोन थियणु ॾींदुसि। हा मामू आहीं या मुसीबत, हिसो वठी पोइ जान छॾींदे। पूरा 5 लाख वठंदुसि, 5 लाख जेका मां हुनखे उधारा ॾिना हुया। सल का बंदूक लॻई, यतीम खाउन जो हिसो तो फरी। बंदूक हले या तो बि लॻे, मां पंहिंजा पैसा वठी रहंदुसि। रब हे ज़ालिम हारे असांखे त सिंधा वञणु कोन ॾींदा कॾहिं। मीरा, जेकॾहिं सच में सुभाणे ॻाल्हियूं आहिनि त मूंखे पूरी पक आहे त रईस असांखे छॾाइण जी ॻाल्हि ज़रूरु रखंदो ऐं उन मथां इहो ज़ोर ॾींदो त उहो असांखे आज़ादु करे। पर जेका ॻाल्हि उठे गई त ही हलंदड़ ॻाल्हियुनि जे विच में रईस खे मारींदा। रबन जेकर इहे थियो पोइ त मीरा हितां तुंहिंजो ऐं मुंहिंजो बि लाश निकिरंदो। मालिक सहीरन ज़ालिमनि खे तमामु ड्रिगो रसो ॾेई छॾियो आहे। न ॼाण कॾहिं ही रसो तंग थींदो ऐं इहे ज़ालिम पूरा थींदा। असां सां इंसाफ़ थींदो, ज़रूरु थींदो। मालिक जे घर देर आहे पर देर न। रबन मूंखे बि पंहिंजे मालिक जी ज़ात मथां पूरो भरोसो आहे त हू ज़ालिमनि खां उन्हनि जी कए जो हिसाब ज़रूरु वठंदो। हा मीरा, मालिक साईं उन्हनि सां हिसाब ज़रूरु कंदो। मुंहिंजे दिलि में हिकिड़ी हसरत रहियल त हिकु चकर हितां आज़ादु थी निकिरां, पोइ हिन ज़ालिमनि खां हिसाब मां वठां जिन तुंहिंजे मथां एॾा ज़ुल्म कया आहिनि ऐं उन ज़ुल्मनि जे ज़रे जो हिननि खां हिसाब वठां। रबन मां त मालिक खां हाणे इहा दुआ घुरंदी आहियां, जेकर आज़ादी मिले तॾहिं बि गॾु, ऐं जेकर न मौत अचे तॾहिं बि। आमीन मीरा, दुआ ज़रूरु क़बूल थी। बिलाल, जेकॾहिं गफ़ार ख़ान खे कुझु थिए थो त पोइ यार मूंखे सॼी ज़िंदगी ॾुख आहे। गफ़ार ख़ान त तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन आहे अदा वठा। जेकॾहिं उहो मारिजी वियो त पोइ तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे। बिलाल, मुंहिंजो असुल दुश्मन कमाल ख़ान आहे, जेको गफ़ार ख़ान खे गुमराह करे मुंहिंजे ख़िलाफ़ु भड़काए उथारे बीहारियो। जेकॾहिं कमाल ख़ान मरी पए थो ऐं गफ़ार ख़ान बची वञे थो त पोइ सम्झ त मूंखे माफ़ी मिली वेंदी। एतिरो भरोसो मूंखे गफ़ार ख़ान जे मथां आहे। जेकॾहिं गफ़ार ख़ान मरी थो वञे ऐं कमाल ख़ान बची थो वञे त पोइ सम्झ त पहिरियों ई कमु कमाल ख़ान इहो कंदो त हू मूंखे मारींदो। जेकर तोखे गफ़ार ख़ान ते एॾो ई भरोसो आहे त पोइ मां त चवां थो तूं अॼु राति ई निकिरी वञी गफ़ार ख़ान सां मिली अच। इन कम लाइ मां त छा पर तोखे बि मोकिले सघां थो, पर गफ़ार ख़ान जे ॻोठ जे चौधारी कमाल ख़ान जा माण्हू बीठल आहिनि ऐं उन्हनि खे कमाल ख़ान चई छॾियो हूंदो त जीअं हू असांखे ॾिसनि ईअं ई गोली हणी छॾनि। तूं छा थो सम्झी त असांखे ज़िंदा गफ़ार ख़ान ताईं पहुचणु ॾींदा? जेकॾहिं गफ़ार ख़ान जे चारे पासे कमाल ख़ान जा माण्हू बीठल आहिनि त पोइ गफ़ार ख़ान जो बचणु महाल आहे। हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान सॼो प्लान ठाहे छॾियो आहे। ही ॻाल्हियूं करणु त उन्हनि जो सिर्फ़ु बहानो आहे। असुल उन्हनि जो मक़सदु आहे गफ़ार ख़ान खे मारणु। गफ़ार ख़ान सां हू सिधो विड़ी कोन सघंदा, इन करे हू फ़ैसिले जे बहाने सां वञी गफ़ार ख़ान खे मारींदा। गफ़ार ख़ान जे मरण खां पोइ उन ॻोठ में अहिड़ो को बि माण्हू न आहे जेको कमाल ख़ान जे साम्हूं थी बीहे। हेबत मूं तो हिन लाइ हिते घुरायो आहे त ओठो हाणे असांजो मुखालिफ़ बणिजी वियो आहे। ओठे पंहिंजी मौत खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वरितो आहे। इन जे करे हेॾे होॾे भॼंदो थो अचे। मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे कमाल ख़ान? मूंखे ख़ौफ़ आहे अॼु राति इहो ओठो ते सां मिलण जी कोशिशि कंदो। इन जे करे ते पूरी नज़र रखो
कंहिं महिल बि इहो हेॾां जो रुख कंदो हिन खां पोइ हुनखे ज़िंदा लाहे छॾिणो। इन ॻाल्हि खां तव्हां बेफ़िक्र रहो कमल खान। जेकॾहिं ओठो आयो न मुंहिंजो लाश गफ़ार खान जे अॻियां वञी रखंदुसि। सुबुह जो असां फ़ैसिलो लाहींदासीं। इमरान खे चई पूरी तयारी करे छॾिजां कि थिए का लापरवाही न थियणु घुरिजे। असांजी पूरी तयारी थियल आहे। सभु हमरा मुंहिंजी मुठ में आहिनि। जेको तव्हांजो हुकुम हूंदो उन ते अमल कंदासीं। त पोइ तूं निकिरंदी कर, वञी ॻोठु संभाल ऐं इहा कोशिशि कर ॻोठु उहिदे सां न मिलणु घुरिजे। कोन मिली सघंदो कमाल खान, तव्हां बेफ़िक्र रहो। कमाल खान जेकॾहिं हैबत तुंहिंजे मुठ में आहे त पोइ गफ़ार खान खां तोखे कहिड़ो ख़ौफ़ आहे? गोरदा मां ख़ौफ़ करणु घुरिजे। हू जेतिरो मिठो ऐं मोहबती माण्हू आहे न ओतिरो अणांगो आहे। जेकर हुनजो मीटर फिरी वियो ऐं पंहिंजो होश विञाए वेठो न त पोइ हाकिम खान जी माण्हू सां मुंहुं कोन ॾेई सघंदासीं। मूंखे गफ़ार खान जे ताक़त जो अंदाज़ो आहे कमाल खान। गौर मूंखे अदा जी ताक़त घुरिजे। थोरो सोच, जेकर अदा जी ताक़त असांजे हथ में अची वई त पोइ असां किथां खां किथे पहुचंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।